नाज़िन मटियारी में बल्दियाती इलेक्शन के बेमरहले लाइ वोटिंग जो अमल जारी है। ज़िले के टिनी तालुकनि हाला सईदाबाद और मटियारी के एक म्यूनिसिपल कमेटी 3 यूनियन काउंसिल्स और 6 टाउन कमेटियुनि ते वोटिंग जो अमल जारी है। इंतजामिया पारां सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि। इंतहाई हसास पोलिंग स्टेशननि ते रेंजर्स के जवाननि खे मुक़रर किया वियो है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है SS न्यूज़ के रिपोर्टर ज़हीर अहमद। जी ज़हीर, मटियारी ज़िले में मकानी चूंडुनि बाबत आगाह कजो। जी, मटियारी ज़िले में बल्दियाती इलेक्शन जो बो मरहलो टिनी तालुकनि में मटियारी हाला सईदाबाद वोटिंग जो अमल जारी। सर्दी जेके हींअर मौजूदा हालात आहिनि, महांगाई के हवाले से जो वोटिंग जो रेशो है तमाम घट है। वोटर जेके घरनि मां निकिरनि पिया, पर अञा ताईं भी जेके मुकमिल जेका वोटिंग है उन जो टर्न आउट तमाम घट रहे थो। जेको मटियारी में सिक्योरिटी हवाले से इंतजाम इंतहाई सख्त किया विया आहिनि। जेके हसास पोलिंग स्टेशन आहिनि उन्हनि ते रेंजर्स के तैनात किया वियो आहे ऐं जेके आम जेके ॿियूं पोलिंग स्टेशन उते पुलिस के तैनात किया वियो आहे। जी।